इब्राहिम साहब, सियासत में जॾहिं बि ॻाल्हियूं थींदियूं आहिनि उहे थींदियूं आहिनि कुझु ॾियो ऐं कुझु वठो। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे जेका शइ घुरिजे थी शायदि हुकूमत उहा ॾियण जी पोज़ीशन में न आहे ऐं जेके माण्हू पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे घुरिबल शयूं ॾियण जी पोज़ीशन में आहिनि शायदि उहे उन्हनि जो हिन वक़्तु मूड न आहे जो हू पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खे शयूं उहे ॾियनि। हाणे हिन क़िस्म जूं जेके ॻाल्हियूं थियनि थियूं या माज़ी में जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ करे चुकी आहे त हिन मौजूदा वक़्त में अहिड़े क़िस्म जी हिकमत अमली सां लचक जो मुज़ाहिरो बि थिए थो ऐं नरमी बि थिए थी, एग्रेशन बि घटि थिए थी। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ केतिरो सवलो या ॾुखियो हूंदो पंहिंजा मोटिव्स हासिलु करणु? पहिरीं ॻाल्हि त तहरीक इंसाफ़ खे जेको सो आहे न उन ई जेको पोतामेल जेकॾहिं पाण करियूं त उहो पोइ 2008 खां या 2010 खां पोइ उन जी छंछाण थियणु घुरिजे त हुन जो जेको सियासी कल्चर आहे उन खे हुन बदतर कयो आहे या बहितर कयो आहे। हुन पंहिंजी सिफ़ुनि में ईंदड़ माण्हुनि जा जेके रवैया आहिनि उनखे बहितर कयो आहे या बदतर कयो आहे। जेको नौजवान नसुल आहे उन नसुल खे हुन अख़लाक़ियात सेखारी आहे या बद अख़लाक़ी सेखारी आहे। हुन जेको सियासी माण्हुनि जे लाइ जेका रस्ता रोक कई आहे उहा मुसबत रही आहे या नेगेटिव रही आहे। इहो सॼो इन जो कंक्लूजन इहो थो निकिरे त गुज़िरियल 18 सालनि खां PTI हिकु इंतिहाई बद अख़लाक, गैर मुहज़िब ऐं उन जे सरबराह समेत ऐं जेका बि उन जी हुकूमत समेत हुननि जा रवैया तमामु अणवणंदड़ रहिया आहिनि जेके कतई तौर ते कंहिंजे लाइ बि क़बूल न आहिनि। उन जे बावजूदि बिलावल भुट्टो ज़रदारी हुजे, मौलाना फज़लुर रहमान हुजे, महमूद खान अचकदई हुजे, अख्तर जान मैंगल हुजे या जेके से ऐमन वली वारा हुजनि, उन्हनि कंहिं मौक़े ते हुननि ते तनक़ीद करण बावजूदि हुननि खे चयो आहे त पॉलिटिकल डायलॉग ई जेको सो उन्हनि जे मफ़ाद में थींदो। जॾहिं हुननि खे इहा सियासी ॻाल्हि जेका तमामु जेको सो नंढड़ी आहे सम्झ में नथी अचे त पोइ इहा ॻाल्हि सम्झणु घुरिजे त हू हिकिड़ी बिल्कुलु गैर सियासी पार्टी आहिनि। ऐं पोइ इहो बि सम्झणु घुरिजे त उन्हनि जो जेको सो जेका सेल आहिनि या चाॿी आहे या उन्हनि जो जेको सो ॾोरी आहे उहो कंहिं गैर सियासी इदारे वटि आहे या कंहिं गैर सियासी फ़र्द वटि आहे या गैर सियासी गुरोह वटि आहे। इहे सभु शयूं जेके आहिनि उहे सम्झ में अचनि थियूं। हाणे त बिल्कुलु थोरा जा आहिनि। हाणे त हुननि जी अदालती जेका सहूलियतकारी वारो बाब बंदि थी वियो, मुनीब मंसूर अली शाह वारी सहूलियतकारी वारो बाब बंदि थी वियो, जनरल फैज़ जे ख़िलाफ़ फर्द जुर्म लागू थी चुको हिकिड़े केस में, ॿिए में इंक्वायरी पई हले। जेकॾहिं ही नथा मोटनि, ही ख़ौफ़ आहे, बिल्कुलु ख़ौफ़ आहे। ऐं कोर्ट मार्शल में जेकॾहिं 5 साल ई सज़ा अचे थी वञे इमरान ख़ान खे, असीं कतई तौर ते न चाहींदासीं त कोई इमरान ख़ान खे वॾी सज़ा अचे या जेको सो, पर हिकिड़ो मफ़रूज़ो ई सही कोर्ट मार्शल में जेकॾहिं 5 साल सज़ा आहे त पोइ उहा सज़ा हुनखे 5 साल ई पूरी करणी पवंदी जेल में। इमरान ख़ान जी उमिरि जेका आहे उहा 72 साल आहे हींअर, त हिसाबु लॻायो पोइ हू कहिड़े कम जो रहंदो। त ही ॻाल्हियुनि वारी जेका असां एजेंडा, हाणे कुझु बि नथो खपे हुननि चई छॾियो आहे त बाबा असांखे कुझु बि न खपे, असांखे रुॻो हाणे हीउ जेको 26 नवंबर वारो वाक़ियो थियो आहे हिकिड़ो उहो आहे, 9 मई वारो वाक़ियो थियो आहे, उन ते कमीशन ठाहे हुकूमत, बाक़ी त हुननि खे 26 तरमीम क़बूल थी वई, ही हुकूमत बि तक़रीबन तस्लीम करे चुका आहिनि। जेसि ताईं इहा जेका कमेटी आहे तहरीक इंसाफ़ जी, जंहिंमें असद कैसर, गौर अयूब ऐं बैरिस्टर गौर ऐं उमर अयूब शामिल आहिनि, उन कमेटी जे हामिद रज़ा जेको सो उहो शामिल आहे। उन कमेटी जे हद ताईं जेके ख़बरूं आहिनि त हू चवंदा ॿियो असांखे कुझु बि न खपे। इन जो मक़सदु आहे त हुननि हुकूमत खे बि क़बूल करे वरितो आहे, 26 तरमीम खे बि क़बूल करे वरितो आहे। हू जेका हेसि ताईं ब्लैकमेलिंग ऐं बद कलामी ऐं बद ज़बानी वारी सियासत कंदा हुआ उन खां बि तौबा साहिब थिया आहिनि। पर वरी बि सियासत में जेके थिए उहे ॻाल्हियूं हलणु घुरिजनि। केरु कंहिंखे छा थो ॾेई सघे या जेको त फलाणो कोन ॾींदो, फलाणो चवे थो त फलाणे सां भेड़ो, इहे सभु इहे पासे वारियूं ॻाल्हियूं आहिनि। असांखे हाणे अंदरि जी त ख़बर न आहे त कंहिंजी नियत छा आहे, पर असांखे उन्हनि जे रवैयनि मां त ख़बर पवे थी न त ही केतिरो ॻाल्हियुनि में संजीदा हुआ। हिननि खे जॾहिं बि ॻाल्हि जे चयो वियो त हिन खे त असीं इस्टेब्लिशमेंट सां ॻाल्हियूं कंदासीं, असीं हिन हुकूमत सां बिल्कुलु ॻाल्हियूं न कंदासीं। ऐं पोइ उन्हनि जा हामी वरी चवंदा हुकूमत सां छा था ॻाल्हाइनि, जो हुकूमत जो का मोरल हाणे मोरल अथॉरिटी आहे हुकूमत जी, जॾहिं हू सभु चवंदा असीं ॻाल्हियुनि जे लाइ तयारु आहियूं।
हाणे जेको सो हिन पार्लियामेंट जी हैसियत बि आहे, हाणे हुकूमत जी हैसियत बि आहे, हू उन्हनि जो रवैयो इंतिहाई गैर संजीदा, गैर अख़लाक़ी, बदकलामी ऐं बद ज़ुबानी वारो रहियो आहे। हिकिड़ी होद ते आहे ऐं जॾहिं माण्हू मथे चढ़ी वेंदो आहे आसमान, त उनखे लाज़मी आहे उहो इशारा करण वारो या मथे चाढ़ण वारो ॿियो को हूंदो। हाणे उहो सभु जॾहिं घटिजण बंदि थी विया आहिनि त ही सम्झनि था त हीअ वाहिद पार्लियामेंट ई आहे, छो जो रिकॉर्ड ते बि इहा शइ रहण जी त असां चयो पिए त पार्लियामेंट पंहिंजो किरदारु किरदारु अदा अदा करे, करे। पार्लियामेंट पंहिंजो किरदारु अदा करे। उहे त तॾहिं बि चवंदा हुआ इहा अपोज़िशन वारा जॾहिं इमरान ख़ान हुकूमत में हो। तो मक़सदु त पार्लियामेंट खे बिल्कुलु किरदारु अदा करणु घुरिजे। ऐं सुठी ॻाल्हि आहे त नून लीग जेको सो हिन जो मुसबत जवाबु ॾिए, ॿियूं पार्टियूं मुसबत जवाबु ॾियनि, जेकॾहिं हू सफ़ा हेठि लही आया आहिनि त